कुछ सोडा। जी बाबा सही। अज मां 10 साल पोइते हली वियो आहियां। यही मां पंहिंजी भेण खे बचाए न सघियो हुयुसि। मुझे याद आ बाबा सही। दुनिया में कमीनन जी कमी ना है सोडा। मुखे लगे तो चनेसर के साजिश तहत बयान ॾियण ते मजबूर कयो वियो। बाबा सही कहिड़ो बयान? चनेसर छोकरी ते बीजी वियो। चए पियो त छोकरी मुखे पाण सॾे थी त मां छा कयां, पर ईअं आहे कोन जेको मुंहिंजो तजुर्बो थो चवे। बाबा सही यकीनन ये ना है। मूं गाली बुद्धियों हाशमाई बहादुर सां मिलियो आहियां। बाबा सही मुखे लगे थो त ससुई ॾोही ना है। ॾाढा सुठा बयान थी आया हुआ सोडा। मां त मुतमैन हुयुसि त छोकरी ते रुॻो इल्ज़ाम आहिनि। ऐं ॿियो त हाजी शरीफ चिट्टो ॾोही थी आयो। ज़हर वारो मामिलो त अहिड़ो चिट्टो थी आयो हुयो, रईस अनवर हणी कमाल करे छॾियो। पर हिन चनेसर निभागे त सफ़ा हणी कहर करे छॾियो। काॾे वेंदो इहो चनेसर बाबा साईं? काॾे वेंदो? पर छोकरी जे लाइ त मसइलो थी वियो न। मूं ॾिठो त हाशिम सफ़ा ॻाढ़ो थी वियो ऐं बहादुर त जुमिला ॿुधंदे ई उथी हले वियो। ज़ाहिर आहे बाबा साईं कहिड़ो गैरतमंद इहे लफ़्ज़ ॿुधी सघंदो? बाबा साईं ॿी का बि वाह कान्हे का छोकिरी खे बचाइण जी। अल्लाह रहम कंदो। बाक़ी मां कोशिश कंदुसि। अल्हम्दुलिल्लाह जो बचड़ो घर आयो। अबा मुंहिंजा त ख्याल अलाए काॾे काॾे पे विया। चयमि अलाए काॾे मुंहुं करे वियो। अलाए वरी वञी न हुननि मुंहं पलीअ वारनि जे दर ते किरी। अलाह कयो जो मोटी आए। माई बसरा ॻाल्हि संभाले कंदी कर। हेॾी हालत थियण खां पोइ बि बहादुर खान अञा हुननि जे दर ते वेंदो। बहादुर खान हुननि जी शिकिल बि नथो ॾिसणु चाहे तो भला किथे सॼी उमिरि माई बसरा गुज़ारी आहे। इन ई ससुई जे करे भरी कचहरी में बहादुर बचड़े अलाए छा छा ॿुधो आहे। बहादुर बचो त गैरत में अची उतां उथियो हलियो हुयो। पर जेके इहे ॿिया हुआ न टोपियूं पटका ॿधियूं अञा उते वेठा तेरो ॼमायूं वेठा। बहादुर बचा कन खोले ॿुधी छॾ। इहे जेके माण्हू अथई न इहे कोन मुड़ंदई। इजो ससुई खे वठी हिते छॾे वेंदई। हाणे जेको बि ससुई खे त वठी आयो न त ससुई सां गॾु उहो बि मोल। अॼु खां पोइ ससुई वारनि लाइ ही दर हमेशा हमेशा लाइ बंदि आहे। इहो मुंहिंजो हुकुम आहे। अॼु खां पोइ हुन लाइ केर बि दर न खोलींदो। जेकॾहिं कंहिं दर खोलियो त पोइ हुनखे सिधियूं गोरियूं मां हणंदुसि। अबा असांजो कहिड़ो कमु जो असां दर खोले वठी अचे बिस्मिल्लाह करे वेहारींदासीं त वरी अचे असांजो नकु कपायो नको। माई बसरा हाणे त ॿुधई न बहादुर बचे चई छॾियो अॼु खां पोइ उहे बि असांजा दुश्मन आहिनि। हुननि जे करे असांजी इज़त ते दाग लॻो आहे दाग। सो वॾी मुश्किल सां धोपंदो माई बसरा। माई बसरा तो बि मूंखे उंधाए में रखियो। पहिरियां जेकॾहिं ॿुधाई आहे न त ससुई जी सिरी लाइ घोट जो कोंगरो बणाए छॾियां हा त जीअं आयो वियो इबरत वठे हा। हेॾो वॾो दुख सो बि बहादुर खान सां। ओ अब्बा नूर भटारे जो कसम आहे मांखे ख़बर न हुई। जे मांखे हेतिरी बि ख़बर हुजे हा न त मां तोखे ज़रूर ॿुधायां हा भा। पर हाणे निरण में बि अखियूं त कहिड़ी में बि अखियूं। समझी माई बसरा?
शरीफ़ क्याड़ीअ वारियूं अखियूं हाणे तोॾे हूंदियूं सी संभाले विक कणजाए हा रेशम वॾो कमु ख़राब थी वियो केर था हलोंगा छा थियो ॻाल्हि न पुछ रेशम बहादुर जी वॾी तज़लील थी आहे उन सां गॾु हाशिम ई पले जी फैसले में हा रेशम इहो कमीणो जॾहिं सर सभिनी जे साम्हूं चई वियो त ससी मूंखे पाण सॾी थी आहे ऐं मुठियसि इहे चई पोइ कंहिं ॻिचीअ मां न वतसि रेशम इन्हनि लफ़्ज़नि चवण खां पोइ बि पाण तूं सोच त कंहिं ते छा गुज़री सॼी महफ़िल शांत थी वई को बि कूड़ हणे उन केरु चवण वारो न आहे छा छा सभिनि जो होश ख़तम थी वियो आहे छा मां हुजां त चने सर खे ॻिचीअ मां वठी इहा ॻाल्हि पुछां सां त एॾी वॾी ॻाल्हि ही कीअं कई घटि में घटि हुन जो सबूत त ॾे न जेको बि वात में आयो चई छॾियो कंहिंजी न्याणी जी ज़िंदगी ख़राब थी वञे मसइलो त लाइ छा आहे रेशम सम्झ में नथो अचे त इहे सभई इल्ज़ाम ससी ते लाइ छो आया इहे मर्दनि जी दुश्मनियूं औरतुनि ते ईंदियूं आहिनि के ताने ऐं महीने में चई छॾियो त छा सच थी वियो छा लोंग तोखे ख़बर न आहे कहिड़ा कहिड़ा पाण ते इल्ज़ाम लॻा हुआ ईअं त आहे रेशम विढ़ण जे लाइ बदिले वठण जे लाइ मर्द ई त हूंदा आहिनि ऐं लोड़ींदियूं औरतूं आहिनि हिकु घर न ईअं सम्झ त ॿ ख़ानदान उजड़ी विया इहा ई असांजी सोच लोंग मूंखे अॼु हाशिम वारनि ॾे वठी हल इन खां अॻु को नुक़सान थी पवे हा रेशम मौक़ो महिल ॾिसी पोइ हलंदासीं रानी जी ससीअ जे कमरे खे तालो हणी छॾ हाशिम हिनमहिल ताईं घर न आयो आहे हू सख़्तु गुस्से में आहे मूंखे डपु थो लॻे त कुझु करे न वेहे बाबा बाबा ही तू छा थो चवीं मां सच थो चवां जी पर बाबा जेकॾहिं हू मूंसां विढ़े त पोइ अॻु में हू मूंसां कावड़ियल आहे बहितर चवंदो त ससुअ जी भर्ती कणी अम्मा अम्मा तूं मुंहिंजो चवण वठ ईअं न थिए जो ससी मारिजी वञे ऐं ही घर वरी सूरन में हलियो वञे पले जी हालत मूंखां ॾिठी नथी थिए अम्मा चाची चाची तालो जो खयो गई मूंखे बंद कर दिए जा हाँ ससी बाबा चयो आहे पर छो छो त हाशिम ॾाढो गुस्से में आहे कुझु करे न विझे चाची केतिरो मूंखे लिकाईंदी केतिरो मूंखे बचाईंदी दर खोले छॾ चाची भले चाचो हाशिम अचे ऐं मूंखे मारे छॾे भले पंहिंजे अंदर जी बाहि झकी करे घटि में घटि पंहिंजा त मुतमइन थींदा मां पंहिंजनि जे हथां मरण थी चाहियां चाची मरण थी चाहियां मां मरण थी चाहियां चाची मूंखे वधीक हयाती जा ॾींहं न वठी ॾे मूंखे नथी घुर्जे अहिड़ी ज़िंदगी जेकी ख़ैरात में मिले चाची चाची तोखे चयो हमने त हेॾे होॾे न भॼ पर तोखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में न आई हाणे असांजा कंध झुकराए छॾियई नक कपड़ाए छॾियई असांजे निरड़ ते कारो चुटो हणाए छॾी सॼी महफ़िल में रुसवा कराए छॾी हाणे त ख़बर पई न हाशिम
आंदा त मुंहिंजा बि आहिनि मुंहिंजा उहे कहिड़ा आंडा जेके रिश्तनि जो भरम न रखी सघनि, असांजी बदनामीअ जो सबबु बणजनि। अॼु मां हिन घर खे जहन्नम बणाए छॾींदुसि, जिते पैर पाइण जी कंहिंखे जुरत ई न थींदी। हाशिम, ही टोपी मेड़ अथई। चाचा विच में न अचिजांइ, किथे मूंखां अहिड़ो कमु न थी पवे जो मां तुंहिंजी इज़त जो भरम ई न रखी सघां। हाशिम, उन खां अॻु मूंखे गोली हण जंहिंजो रत ख़राब थी वियो आहे ऐं तुंहिंजी बदनामी जो सबबु बणियो आहे। नथी घुर्जे मूंखे अहिड़ी हयाती। हाशिम, मूं जिंदगी में तोखां कुझु बि न घुरियो। इन टोपीअ जे सदके ससुवी जी जिंदगी तो घुरा। चाचा, हाशिम खां अहिड़ी शइ न घुर्जे का मां तोखे ॾेई न सघां। हाशिम तुंहिंजे लाइ सभु कुझु करे सघे थो, पंहिंजी जिंदगी तो ता कुर्बान करे सके थो, पर पंहिंजी इज्जत मुझे अॻियां न उछला मुझे अॻियां। हाशिम, हाशिम पुत्र। हाशिम, हाशिम ॻाल्हि त ॿुध। कानूनी है या गैर कानूनी या मुझे खबर ना है। तव्हां हुकुम कयो रईस काबू खान, असांजे वस में हूंदो तो जरूर कंदासीं। राणा साहब, ही छोकरी जी जिंदगी जो मसलो है। अवां जो इशारो किथे रेशम ॾांहुं त न आहे? ससुई बहादुर जी ज़ाल आहे ऐं हाशिम जी भाइटी। रईस काबू खान, मसलो छा आहे? राणा साहब, ससुई ते इल्जाम आहे त हुन पंहिंजे मुड़ुस बहादुर खे ज़हर ॾियण जी कोशिश कई। अच्छा, इहो मसलो जेको थाणे ते थियो। हाँ, पर मूंखे लॻे थो त इहो ड्रामो हुयो, उन जे पुठियां असुल कंहिं ॿिए माण्हू जो हथ हुयो। हिकु ॿियो बि इल्ज़ाम जंहिंजे फ़ैसिले में चनेसर नबन वारे पुट इहो चई फ़ैसिले खे नाकाम बनाइण जी कोशिश कई त ससुई सां मुंहिंजा लाॻापा आहिनि। इहो बि कूड़ आहे, हू सिर्फ़ बहादुर खां इंतकाम वठण थो चाहे। माना त ईअं आहे कोन। ॻाल्हियूं मुबहम आहिनि। बहरहाल छोकिरी जी हयाती जो मसलो आहे। इन ई इल्ज़ाम खां पोइ मूंखे नथो लॻे त बहादुर ऐं हाशिम माठ करे विया। छोकिरीअ खे वाज़ियाब करणु, उनजी ज़िंदगी बचाइणी आहे, न त उन्हनि ॿिन्ही मां को हिकिड़ो छोकिरी खे मारे विझनि। इहो त कानूनी कमु आहे। कंहिंजी हयाती बचाइणु इहो असांजो अवलीन फर्ज़ आहे, पर छोकिरी आहे किथे? ॿिन्ही घरनि मां कंहिं हिकिड़े घर में त ज़रूरु हूंदी। मुंहिंजो पुछणु मुनासिब कोन थो लॻे। ठीकु आहे, मां पुलिस मोकिले ॿिन्ही घरनि ते रेड थो करायां। तव्हां तसली रखो। चनेसर तो फिलहाल अहिड़ो कमु करे आयो आहे मुंहिंजनि साईं, जो हाशिम ऐं बहादुर वारा पाण में विड़ी हिक ॿिए जो अलाह तला चट करे छॾींदा। पहिरियों दफ़ो चनेसर कमु अहिड़ो करे आयो आहे जंहिंजी मूंखे का उमेद ई कोन्हे। बाबल साईं, वो वॾा आड़ी काप आहिनि, चनेसर जे चवण ते हो कोन विढ़ंदई। वज़ीर, तोखे कहिड़ी ख़बर? तूं त हमेशा चमके ते फायर कंदो आहीं। मां त चां थो अहिड़ो ममण मचंदो जो इहो ॿई खानदान तबाह थी वेंदा। गुलज़ार, होशियारी बि वठी जाए, छो त सॼो नज़लो तो ते किरंदो। मतां बहादुर हमलो न करई। मां त चां थो इहो रुगो कच्चे में कदम लाहे उते जो उते दफ़न कंदोमांसि। हो राह वेंदे जाड़े सां विड़ियो आहे मुंहिंजनि साईं, इहो हिसाब हुन ॾांहुं मुंहिंजो रहे थो। गुलज़ार, बाक़ी मुंहिंजो दुश्मन लौंग बचो बचो थो वञे, उन खे बि माटो ॾींदासूं। हिननि खे रुगो सोढ़ो कयूं त पोइ हुननि में बि हथ आहिनि। ज़मीन जा कागज़ ज़रूरी आहिनि गुलज़ार। हिकु दफ़ो मुंहिंजे हथ चढ़ी वञे
पोइ मां उन्हनि खे घुमाए लाहींदुसि ऐं ये वॾेर क्यों इसारे छॾींदोसांसि। बाक़ी मुजन साईं हिकड़ी भी मेहरबानी कंदो कर, रुगो पुलिस जी खबरचार मुखे ॾींदो कर, किथे इहे न अची वरी मसलो पैदा कन। गुलज़ार तूं दिलि जाए कर, जीअं अहिड़ो को सुरबाट थियो हिकदमि फोन कंदुसि। मेहरबानी मुजन साईं, बाक़ी चन्ने सर खे तो मां अहिड़ो तो मचायां इहो समझ तो पासो ई खत्म, छो तो गुलज़ार जी ॿोली हिकड़ी कोन्हे। बसरा कचे हुजे जा पकी मोजा फकीर फिरंदा हला ई तने जो या ना बसरा करे मु के ते छो घर न हेडे 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 बेहो कंटा था लगनी मुसा गडु खटते दे हंदे मो पाड़ ने पटिया तो छा समझो आ मां सफा घर छडे दिनु आ छा ना ना तू त मोए मारे घर छडींदी छा तोखे असां हित दफनाईंदासे जावे छाती चंडरी गवाई त सवाई करे मां छो मरंदस तहां बिनी जो लंघण खाई पो मां मरंदस माता या भल हुजे त बसरा तहां जी सौली जिंद छडींदी न को हा जई याद आयो बसरा हु आहे न नब्बू वारो छोरो चने सर तुंजो पुछे पियो चने सर आयो वरी मुंह जो पियो पुछे हा बसरा ऐं चवे पियो त मां बसरा जो गिराक आहियां छो मां कड़ो किराने जो दुकान खोलियो आ त हे मुंजो गिराक आ सब्र करे वे हो त को बुधी न वठे छो बसरा का एड़ी गाला छा वाह इन्हे चने सर जे करे घरन में झेड़ा पइजी विया आहिन सिरन ते गाल अची वई आहे सिरन ते माई तू का घटा है जो ने चने सर जे करे झेड़ा थींदा तू त बस करे वे चिक जी डेडरी जमल दिस ट्रा 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 तो खों कहीं पुछो बसरा कंहिंजा झेड़ा शुरू थिया ने इहो मो चने सर बहादुर जे घर बर्बाद करण जे कढ पइजी वियो थई खामखा होते होते वते तो पियो कोते वारो वात वजाइंदो ससुए जे बारे में हां मां समझी वे में त तू छो ने वनी ससुए जो घर संभालियो आ ऐं चने सर इहो हिते छो आयो सब समझां थी करे छा थी बोले थी पई माखे बहादुर पघार ते रखियो आ पघार ते नौकरी थी क्या हुन जे दर जी मता इहो अजायो वात वजायो को खणी हणई भित ते बसरा बेबी सही थी चवे तू इन लालच में घर न छडियो आ हेडे जे मां नौकरी न किया त तू आ इंजीनियर घर हलाइंदे अरे पिनी थी खाराई पई मुआ जे इहो मुंजो पिन जो टुकड़ो खाइणो थई न त सब्र करे वे वात बंद कर न त पाण खे भी माराइंदे मुखे भी माराइंदे मुआ बाह लगाई से रखे मीरासन खां भी चढ़ी विया आहियो अजायो आयस मां हेडे लड़ी पया पंहिंजी खड भरियो वञा थी पई उहे पिन जा टुकर परावा भला आहिनि हिन पंहिंजे घर दर खां खारो आ तो सकवा तीली लॻेव मोए मोहन ॾिसजेव उहो माण्हू परावनि टुकरनि ते खलो आ तव्हांजे हिन घर खां बाबा मां केतिरो लिखंदी ही बदली वतंदस मूंखे अहिड़ी ज़िंदगी न घुर्जे केसी ताईं तव्हां तालो हणी मूंखे मौत खां बचाईंदा रहंदो सजी हलंदा वरी हाशम अची वियो त मसलो थींदो हल चाची तूं छॾ मूंखे मां न वेंदमि अंदर छॾ मूंखे जीअ हिनखे अंदर वठी वञ न वेंदमि मां अंदर बाबा मां न वेंदमि वॾा इन कंध खे केतिरो ढकींदे काश ये चमाट मां तोखे पहिरीं हणा अॼु मूंखे ही ॾींहं ॾिसण न पवंदा मार बाबा मूंखे मार जेतिरो मारो अथई मार मूंखे पर मां को गद न आहे कयो अॼु मां तोखे चेहरो कोन छॾींदुसि हाशम
मां चवण तो अटी परे थी अटी परे थी तो तोखे न पूरो क्या अटी परे थी हाशिम ससी के मारे नहीं तो बाबा आशिम के रोक बाबा टंडन जी